देर न कंदो पर हींअर कैलकुलेशन्स नथियूं बीहनि जंहिं नमूने निकिरजे थो पर रस्ते में जेतिरा ॻोठनि में दोस्त मिलंदा अचनि उन जे करे असांजो ॿ कलाक तक़रीबन शयूं पहुचे थी वियूं। दोस्तो भेनरो साथी दोस्तो अस्सलाम वालेकुम। जी सर, यकीनी तौर ते गैर मामूली अहिड़ी मिसाली ताक़त जनम वरितो जॾहिं असां शुरूआत कई पे जिदोजहद जी। जॾहिं ही ज़ाहिर थिए हूअं त असां कुझु लड़कनि या दोस्त कॉमन हूंदा ऐं पोइ अप्रैल खां वठी निकितोसि छो त ख़बर हुई त SIFC ऐं उन सां लॻिया पियल जेके एक्ट जी शक्ल में अची वियूं आहिनि ऐं मुसीबतूं सभु ईंदियूं ऐं उन में मजमूई तौर ते वसीला असांजा उन्हनि जो सौदो नज़र पिया आयो ऐं उन्हनि ते असां कॉन्फ्रेंसूं कयूं ऐं मुंहिंजे ख़्याल लाड़काणे में हिकिड़ी कईसूं हर डिवीज़न सतह ते किथे ज़िलनि सतह ते कयूंसीं। इहो जून ताईं सिलसिलो जारी रहियो, जून जुलाई ताईं। ऐं ओचितो अगस्त में ज़ाहिर थियो ही जेको मिनट्स ऑफ द मीटिंग ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव प्रेसिडेंट हाउस में 8 जुलाई 2024 जंहिंमें डाउन अख़बार में असांजो नसीर ॿियनि उन ते तफ़सीलात बि लिखिया पर पन्नू जॾहिं असां पढ़ियो यकीनी तौर ते सम्झोसीं त शयूं वयूं। पोइ माहिरनि सां सलाह कईसूं। माहिर माना जेके साबिक़ा इंजीनियर पाणीअ जा उहे उन्हनि सां के प्लानिंग डिवीज़न जा हुआ उन्हनि सां जंहिंखां बि सलाह वरितीसूं। पोइ कुझु साबिक़ा सियासी माण्हू जेके मुख्य उहिदनि ते वेठा उन्हनि सां कचहरियूं कयूंसीं त उन मां इहो ज़ाहिर थियो त जेके मजमूई तौर ते इब्तिदाई तौर ते 6 कैनाल आहिनि ए फेज़ 1 जा आहिनि। फेज़ 1 छो त कुझु शयूं वाज़े कंदो हलां जेके इख़्तिलाफ़ी थियनि थियूं।